दरियाफ़्त जी लज़्ज़त। सिज असांजी ज़मीन खां 12 लख दफ़ा वॾो आहे ऐं 9.5 करोड़ माइल परे आहे, पर पोइ बि सिज जी रोशनी ऐं गर्मी बेपनाह मक़दार में असां ताईं पुॼी थी वञे। इहो सिज काइनात जो हिकु नंढड़ो सितारो आहे जेको वेझो हुअण जे करे असांखे वॾो नज़र अचे थो। अक्सर सितारा सिज खां तमामु वॾा आहिनि ऐं उन खां वधीक रोशन बि आहिनि। रोशनी ऐं हरारत जी अज़ीम दुनियाऊं जिन खे सितारा चयो वञे थो, बेशुमार तादाद में ख़ला में पखिड़ियल आहिनि। खरबें साल ॿरण जे बावजूदि इन्हनि जो हरारती भंडार ख़तमु नथो थिए। सितारनि में इहा बेपनाह क़ुवत एनर्जी कीअं थी पैदा थिए? हंस भेटे फल्कियाती तबियात जे मैदान में डिघी तहक़ीक़ खां पोइ ॿुधायो। इन जो राज़ कार्बन साइकिल आहे। इन तहक़ीक़ ते 1967 में मौसूफ़ खे तबियात जो नोबेल इनाम बि ॾिनो वियो। डॉक्टर बेथे, जंहिंजी पैदाश 1906 आहे, जंहिं ॾींहुं हुन कार्बन साइकिल जी इहा साइंसी दरियाफ़्त कई, उहो उन लाइ जोश ऐं मुसरत जो हिकु नाक़ाबिले बयान लम्हो हो। उन जी ज़ाल रोज़ बेथे चवे थी त हिकु राति जे वक़्तु असां न्यू मैक्सिको जे सहरा में हुआसीं। सहराई माहौल में आसमान जा सितारा अजीब शान सां चिमकी रहिया हुआ। रोज़ बेथे मथे निगाह कई ऐं हैरान थी पुछो, आकाश जा सितारा केतिरा न चमकी रहिया आहिनि। डॉक्टर बेटे जवाबु ॾिनो, छा तोखे ख़बर आहे हिन वक़्तु तूं उन वाहिद इंसान सां उन जे वेझो ई बीठी आहीं जेको इहो ॼाणे थो त इहे सितारा आख़िर छो था चमकनि। हंस बेटे जी दरियाफ़त असल हक़ीक़त जो बेहद जुज़ई पहलू हो। हुन सितारनि में कार्बन साइकिल जे अमल खे दरियाफ़्त कयो, पर सुवाल इहो आहे त ख़ुदि कार्बन साइकिल जो अमल सितारनि में छो आहे? इन अज़ीम तर राज़ खे मोमिन ख़ुदा जी सूरत में दरियाफ़्त करे थो। ईमान बिल्लाह हिकु दरियाफ़्त आहे जेका तमामु दरियाफ़तनि खां वधीक वॾी आहे, पर केॾी न अजीब ॻाल्हि आहे जो साइंसदान खे मामूली दरियाफ़त थिए थी त हू फ़ौरन जज़्बात में बेकाबू थी थो वञे। पर ईमान वारा सभ खां वॾी शइ ख़ुदा खे दरियाफ़्त कनि था ऐं उन्हनि जे अंदरि को बि जज़्बाती पहलू पैदा नथो थिए। शायदि ख़ुदा जे ईमान जे दावेदारनि खे अञा ताईं ख़ुदा दरियाफ़्त नाहे थियो।